अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। दुआए अत्तार। या रब्बल मुस्तफ़ा, जेको भी मुकम्मल रिसालो कंहिंजा ऐब तलाश न कयो पढ़ी या ॿुधी वठे, उनखे ॿियनि जा ऐब लिकाइण ऐं उनजे ख़ूबियुनि ते नज़र रखण वारो बणा ऐं उनखे बेहिसाब बख़्शे छॾ। आमीन बिजाहि ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम। दुरूद शरीफ़ जी फ़ज़ीलत। फ़रमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम, क़यामत जे ॾींहुं माण्हुनि मां मुंहिंजे सभिनी खां वेझो उहो हूंदो जंहिं दुनिया में मूं ते वधीक दुरूद पढ़िया हूंदा। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद। प्यारा इस्लामी भाइरो, बेशक सुन्नतुनि भरियो बयान करण सवाब जो कमु आहे ऐं तमामु वॾी सआदत जी ॻाल्हि आहे, पर ही ज़हन में रहे त वाइज़ ऐं नसीहत ते मुश्तमिल बयान करणु मुस्तहब कमु आहे। जेकॾहिं न कयो त को गुनाह न आहे, पर कंहिंखे गुनाह कंदे ॾिठो ऐं यकीन आहे त उनखे ॿुधाईंदुसि त मुड़ी वेंदो त कई कलाकनि जे बयान जे मुक़ाबले में उनखे गुनाह खां मना करण में वधीक सवाब आहे, छो त हाणे उनखे मनव करणु फ़र्ज़ु आहे ऐं मनव न करण वारो गुनहगार ऐं अज़ाबे नार जो हक़दार आहे। किताब बहार शरीयत जे जिल्द 3 सिफ़े 615 ते हज़रत अल्लामा मौलाना मुफ्ती मोहम्मद अमजद अली आज़मी रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमाइनि था, जेकॾहिं यकीन आहे त ही उन्हनि बुराई करण वारनि खे चवंदो त हू उनजी ॻाल्हि मञी वठंदा ऐं बुरी ॻाल्हि खां मुड़ी वेंदा त अमरुन बिल मारूफ़ यानी सुठी ॻाल्हि जो हुकुम करणु वाजिबु आहे। उन यानी कंहिंखे बुराई कंदे ॾिसण वारे खे बुराई खां मना करण खां ख़ामोश रहणु जाइज़ न आहे। दावत इस्लामी जे मकतबुल मदीना जे 308 सिफ़नि जे किताब इस्लामी बहनों की नमाज़ सिफ़े 12 ते आहे। हज़रत अल्लामा अब्दुल वहाब शारानी रहमतुल्लाह ताला अलैह फ़रमाइनि था, हिकु दफ़े इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह ताला अलैह कूफ़े जी जामे मस्जिद जे वज़ू खाने में तशरीफ़ फ़रमा थिया त हिकु नौजवान खे वज़ू कंदे ॾिठऊं। उनखां वज़ू में इस्तेमालु थियल पाणी जा कतरा टिमी रहिया हुआ। पाण रहमतुल्लाह ताला अलैह इरशाद फ़रमायो, ए पुट, माउ पीउ जी नाफ़रमानी खां तौबह कर। उन फ़ौरन अर्ज़ु कयो, मूं तौबह कई। हिकु ॿिए शख़्स खे वज़ू में इस्तेमालु थियण वारे पाणी जा कतरा टिमंदे ॾिसी पाण रहमतुल्लाह ताला अलैह उन शख़्स खे फ़रमायो, ए मुंहिंजा भाउ, तूं ज़िना खां तौबह कर। उन अर्ज़ु कयो, मूं तौबह कई। ऐं हिकु ॿिए शख़्स जे वज़ू जा कतरा टिमंदे ॾिठा त उनखे फ़रमायो, शराब पीअण ऐं ॻाइण वॼाइण ॿुधण खां तौबह कर। उन अर्ज़ु कयो, मूं तौबह कई। इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह ताला अलैह ते कशफ सबबु माण्हुनि जा ऐब ज़ाहिर थी वेंदा हुआ। तंहिं करे पाण रहमतुल्लाह ताला अलैह बारगाह खुदाबंदी में कशफ ख़तमु थियण जी दुआ घुरियऊं। अल्लाह पाक संदन दुआ क़बूल फ़रमाई, जंहिंसां खेनि वज़ू करण वारनि जा गुनाह छणंदे नज़र अचणु बंदि थी विया। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, ॾिठो अवां किरोड़े हनफ़ियुनि जा पेशवा इमाम आज़म हज़रत अबू हनीफ़ा नोमान बिन साबित रहमतुल्लाह ताला अलैह जे निगाह माण्हुनि जा वज़ू जे ज़रिए छिड़ण वारा गुनाह ॾिसी वठंदी हुई। बेशक उहा संदन अज़ीम करामत हुई, पर पाण रहमतुल्लाह ताला अलैह खे माण्हुनि जे ऐबनि ते बाख़बर थियणु नापसंद हुयो ऐं दुआ जे ज़रिए पंहिंजो ही कशफ ख़तमु कराए छॾियो। हिते उहे माण्हू इबरत हासिल कनि जेकी इमाम आज़म रहमतुल्लाह ताला अलैह जी महबत जी दावा त कनि था, पर ज़बरदस्ती उबता सुबता सुवाल क्रॉस क्वेश्चन्स करे माण्हुनि जे ऐबनि जी खोजना में रहंदा आहिनि। यादि रखो, बिना मसलिहत शरई ॼाणे वाणे कंहिं मुस्लमान जो ऐब मालूम करणु गुनाह ऐं हराम ऐं जहन्नम में वठी वञण वारो कमु आहे। दावत इस्लामी जे मकतबुल मदीना जे तर्जुमे वारे क़ुरान कंजुल ईमान मां ख़ज़ाइनुल इरफ़ान सिफ़े 950 ते 26 सिपारे में सूरह हुजरात आयत नंबर 12 में अल्लाह पाक जो मुबारक इरशाद आहे, ऐं ऐब तलाश न करियो। ऐं जेकॾहिं उन ऐब खे ॿियनि ते ज़ाहिर कयो ऐं उनखे ख़बर पई त ही फलाणे जो ऐब आहे त ही हिकु गुनाह थियो। जेकॾहिं उहो ऐब कंहिं आलिम दीन जो हो ऐं उनखे ज़ाहिर कयो त गुनाह में वधीक इज़ाफ़ो थींदो। हुज्जतुल इस्लाम हज़रत इमाम अबू हामिद मोहम्मद बिन मोहम्मद गज़ाली रहमतुल्लाह ताला अलैह कीमिया सआदत में नक़ल फ़रमाइनि था, आलिम जी ग़लती बयान करणु ॿिनि सबबनि जे करे हराम आहे। हिकु त उहा ग़ीबत आहे,
ॿी उन करे जो माण्हुनि में जुरत पैदा थींदी ऐं हू उनखे दलील बणाए उन जी पैरवी कंदा, यानी बेबाकी सां अहिड़ियूं ग़लतियूं कंदा ऐं शैतान बि उन ग़लतियुनि में पैरवी करण वारे जी मदद लाइ कोशिशि कंदो ऐं गुनाहनि ते दिलेर बणाइण जे लाइ उनखे चवंदो त तूं बि ईअं कर, फलाणे आलिम खां वॾो परहेज़गार त नाहीं। जेतिरनि वधीक माण्हुनि खे उन जी ख़ता ते ॼाण ॾींदो, गुनाहनि में इज़ाफ़ो थींदो वेंदो। मुसलमान खे खपे त माण्हुनि जा ऐब ॼाणण खां बचे, जेकॾहिं को ॿुधाइण लॻे तॾहिं बि ॿुधण खां पाण खे बचाए। बिलफर्ज़ कंहिंजो ऐब नज़र अची वियो या मालूम थी वियो त उनखे लिकाए, बिला मसलत शरई हरगिज़ कंहिं ते ज़ाहिर न करे। ऐब लिकाइण जे बारे में 3 फ़रामीन मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐब लिकाइण जे हवाले सां 3 फ़रामीन मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुलाहिज़ा फ़रमायो। पहिरियों, जेको पंहिंजे मुसलमान भाउ जे ऐब पोशी कंदो, अल्लाह पाक क़यामत जे ॾींहुं उन जी ऐब पोशी फ़रमाईंदो, ऐं जेको पंहिंजे मुसलमान भाउ जो ऐब ज़ाहिर कंदो, अल्लाह पाक उन जो ऐब ज़ाहिर कंदो एसि ताईं जो उनखे उन जे घर में रुसवा करे छॾींदो। नंबर 2, जेको कंहिं मुसलमान जी तकलीफ़ परे करे, अल्लाह पाक क़यामत जी तकलीफ़ुनि मां उन जूं तकलीफ़ूं परे फ़रमाईंदो, ऐं जेको मुसलमान जी ऐब पोशी करे त ख़ुदाए सत्तार क़यामत जे ॾींहुं उन जी ऐब पोशी फ़रमाईंदो। नंबर 3, जेको शख़्स पंहिंजे भाउ जो ऐब ॾिसे उन जी पर्दापोशी करे त उहो जन्नत में दाख़िल कयो वेंदो। हिते जेकी मिसाल ॾेई रहिया आहियूं उन में ऐबनि जी ॻोल्हा सां गॾोगॾु ज़िमननि ग़ीबतूं, तोहमतूं ऐं बदगुमानियूं वग़ैरह बि शामिल आहिनि। अक्सर अहिड़ा मिसाल आहिनि जिन में नीयत सां अहकाम मुरतब थींदा, मसलन नौकर रखणु, शराकतदारी यानी पार्टनरशिप करणु, या किथे शादी जो इरादो आहे त हस्बे ज़रूरत मालूमात करणु गुनाह नाहे, बल्कि अहिड़ी तरह जे मामलनि में जंहिंखां पुछियो वियो उन ते वाजिबु आहे त दुरुस्त ॻाल्हि ॿुधाए, ऐं जेकर उन क़िस्म जे मामलनि जे करे सुवाल न कयो वियो हुजे त ग़ीबतुनि ऐं तोहमतुनि जे ज़रिए पंहिंजे लाइ जहन्नम में वञण जो सामान करण जे बदिरां ऐब पोशी खां कमु वठे, जन्नत जो हक़दार थिजे। पर आम तौर ते तरह तरह जे सुवालनि ज़रिए ऐबनि जी खोजना यानी ऐबनि जी मालूमात ऐं जांचण में ही नीयत न हूंदी आहे। बसि माण्हू ख़्वामख़्वाह पुछंदा रहंदा आहिनि ऐं कॾहिं कॾहिं पाण बि गुनाहनि में पवंदा आहिनि ऐं बार बार जवाबु ॾियण वारे खे बि गुनहगार करे छॾींदा आहिनि। कंहिं घर किराए ते वरितो त पुछा करणु घर जो मालिक कीअं आहे, हीउ सुवालु हक़ीक़त में गुनाह न सही पर कई गुनाहनि जो सबबु बणिजी सघे थो। मसलन किराएदार जवाब में चयो मामलनि जो साफ़ न आहे, घणो बद अख़लाक़ आहे या कंजूस आहे, ईअं उन जा 3 ऐब खोलिया। इहे बि जेकॾहिं उन में मौजूदु हुजनि तॾहिं ई ऐब चइबा, ऐं हाणे उहो ॿुधाइण 3 ग़ीबतूं थियूं न त तोहमतूं। ऐं जेकॾहिं सिर्फ़ु इन्हीअ करे पुछा कई त घर जे मालिक जा ऐब मालूम थियनि त हाणे ही ऐब ॻोल्हणु थियो, जेको गुनाह हराम ऐं जहन्नम में वठी वञण वारो कमु आहे। अहिड़ी तरह कंहिं घर किराए ते ॾिनो त पुछा करणु किराएदार कीअं आहे, हीउ सुवालु हक़ीक़त में गुनाह न आहे पर कई गुनाहनि जो सबबु बणिजी सघे थो। मसलन घर जे मालिक जवाब में चयो वॾो धोखेबाज़ आहे, कॾहिं वक़्त ते किरायो ॾींदो ई न आहे, हरू भरू जी भञरा करे घर जो नक्शो ई बदिले छॾियो अथसि। ईअं उन जा 3 ऐब खोलिया, उहे बि जेकॾहिं उन में मौजूदु हुजनि तॾहिं ई ऐब चवराइबा, ऐं हाणे उहो ॿुधाइण 3 ग़ीबतूं थियूं न त तोहमतूं। अव्हांजो नौकर सही कमु करे थो या न, हीअ बि बिना इजाज़त शरई पुछणु ऐब ॻोल्हणु आहे, ऐं उन सुवाल जे जवाब में पूरो ख़तरो आहे त जंहिंखां पुछियो वियो उहो नौकर जे बारे में कमचोर आहे, हरामखोर आहे वग़ैरह चई गुनहगार थी वञे। राति देरि ताईं जॻंदा रहो था, फजर बि पढ़ंदा आहियो या न, अव्हां नमाज़ पढ़ंदा आहियो या न, अव्हांजा वालिद साहिब नमाज़ी आहिनि या न, तो अञा ताईं नवां कपिड़ा न आहिनि पाता, ईद जी नमाज़ बि अथई पढ़णी या न। रमज़ान जे महीने में कंहिंखां पुछणु वाह साईं अॼु वॾा फ्रेश चुस्त लॻी रहिया आहियो, रोज़ो बि रखियो अथव या न, हिन भेरे रमज़ान मुबारक में अव्हां केतिरा रोज़ा रखिया, का तरावी छॾी त न, तव्हां पूरी ज़कात कढो था या न, अव्हांजी ज़ाल शरीफ़ त आहे न, विढ़े त नथी। अहिड़ा ई सुवाल औरतुनि में मुड़ुस जे बारे में ऐबनि खे तलाश करण वारा आहिनि। शादीशुदा धीअ जी माउ खां पुछणु अव्हांजी धीअ जी ससु सुठी आहे या न, विढ़े त नथी, मानी ॾिए थी या न, धीउ खे सताए त नथी, पंहिंजे पुट जा कन त नथी भरे, उहा जेका उन जी तलाकियल निणान घर में वेठी आहे उहा मसइलो त नथी करे।
पुट जी शादी खां पोइ उन जी माउ खां पुछणु हाणे पुटु अव्हांजो ख़्यालु रखे थो या न, पहिरियां जीअं पघार खणी हथ में रखे थो या पंहिंजी ज़ाल जे हवाले करे थो। नुंहुं कारो इल्मु करे पंहिंजे तरफ़ त नाहे कयो, नुंहुं चङी आहे या न, तावीज़ धाॻो त नथी कराए, ज़िबान दराज़ त नाहे, अव्हांजी इज़त करे थी या न। उन ॾींहुं फलाणे जे घर मां तेज़ गुफ़्तगू जो आवाज़ अची रहियो हो, केरु केरु विड़ी रहिया हुआ? हाओ अदा, उनजो मुड़ुसु वॾो ज़ालिम आहे, किथे वेचारी खे बेक़सूर मार कुट त नथो करे। घोट खां पुछणु सोहरे साहिब ॾाज में बुखल खां कमु त न वरितो। उन ॾींहुं वॾो ठही ठुकी साहुरनि में पहुती हुए, सोहरे लिफ्ट बि कराई या न, सही तरीक़े सां आदर भाव कयई या न। शादीशुदा इस्लामी भागा सुवाल करणु अव्हांजे ॿारनि जी माउ 5 वक़्त जी नमाज़ी आहे या न, अव्हांजे भाइरनि खां पर्दो करे थी या न, बेपर्दा त नथी घुमे, अव्हांजो बास यानी सेठ सही माण्हू आहे या न, कंजूस त न आहे, बद अख़लाक त न आहे, नौकरनि खे गारियूं त नथो ॾिए। शागिर्द खां बिना हाजत पुछणु अव्हांजा फलाणा उस्ताद साहिब कीअं पढ़ाइनि था, उन्हनि जो पढ़ाइणु कुझु सम्झ में ईंदो आहे या न। कंहिं वटि महिमान थियो, हाणे उन खां इहो पुछणु हा अदा उनजी मेज़बानी जो मज़ो अची रहियो आहे या न, उनखे महिमान नवाज़ी करण वारो ॾिठो या न। दावत इस्लामी जे फलाणे हल्के जी मुशावरे जो नओं निगरान अव्हांखे कीअं लॻो, इस्लामी भाइरनि खे दड़का ॾिए थो या न। निगरान खां पुछणु फलाणो मुबलिग अव्हांजी इताअत करे थो या पंहिंजी हलाए थो। फलां ज़िम्मेदार खे तंज़ीमी ज़िम्मेदारी तां हटायो वियो, छा उनजो किरदारु कमज़ोर हो। फलाणे मुदरिस या नाज़िम खे फ़ारिग़ कयो, उन कहिड़ी गड़बड़ कई हुई। कंहिं मुबलिग खां पुछणु सच सच ॿुधायो, अव्हां अॼु जो बयानु पंहिंजी वाह वाह करण जे लाइ कयो या रिज़ाई इलाही जी ख़ातिर। कंहिं महफ़िल नात में गैर हाज़िर रहण वारे नातख़्वान खां पुछणु फलाणी जॻह तव्हां नातख़्वानी में उन्ही करे न आया हुआ त हिते कुझु न मिलंदो। अव्हां सिर्फ़ु मदनी चैनल ॾिसो था या ॿिया गुनाहनि भरिया प्रोग्राम बि ॾिसी वठो था, फिल्मूं ड्रामा त नथा ॾिसो। फलां ऑफिसर अव्हांजो कमु फ्री में ई कयो आहे या न, पैसा रोकड़ त न घुरिया। फलां जी गाॾी सां टकराइजी अव्हां ज़ख़्मी थिया, क़सूर उनजो हो या अव्हांजो। फलां डॉक्टर सही तरह चेकअप कयो या मुफ़्त में फ़ीस वसूल कई। तलाक ॾियण वारे दोस्त खां पुछणु यार तो उनखे तलाक छो ॾिनी, उन सुवाल सां आम तौर ठीकु ठाक गुनाह जो दरवाज़ो खुलंदो आहे। हरू भरू पुछणु इहो दुकानदार कीअं आहे, ठग त न आहे, थोरे त नथो, माल घणो महांगो त नथो विकिणे, उहो ॾिसण में त वॾो शरीफ़ लॻे थो। अव्हांखे ख़बर आहे किथे वेड़ू त न आहे, अव्हांजो नओं पाड़े वारो कीअं आहे, बची रहिजो, इहो सही माण्हू नथो लॻे। प्यारा प्यारा इस्लाम भाइरो, फज़ूल सुवालनि में माण्हुनि जे ऐबनि जी ॻोल्हा ऐं मालूमात जी मनहूस आदत कढणु, केरु कंहिंजा ऐब बयानु करणु लॻे त उनखे हिकमत अमली सां टारणु ऐं कोशिशि करे उन मां ऐब खोलण जी बुरी आदत मिटाइण जो जज़्बो माणणु, ग़ीबतुनि चुगलियुनि ऐं बदगुमानियुनि खां बचणु ऐं बचाइण वग़ैरह जी कोशिशि जे लाइ आशिक़ाने रसूल जी दीनी तहरीक दावत इस्लामी जे दीनी माहौल सां वाबस्ता रहो, हरदम वाबस्ता रहो। पंहिंजे ईमान जी हिफ़ाज़त जे लाइ कुड़ंदा रहो, नमाज़ुनि जी पाबंदी जारी रखो, सुन्नतुनि ते अमल कंदे नेक आमाल जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियो ऐं उन ते इस्तिक़ामत हासिल करण जे लाइ रोज़ानो जाइज़ो वठी नेक आमाल जो रिसालो पुर कंदा रहो ऐं हर मदनी महीने जी 1 तारीख़ जे अंदरि पंहिंजे इलाइक़े जे ज़िम्मेदार खे जमा करायो ऐं पंहिंजे हिन मदनी मक़सदु मूंखे पंहिंजी ऐं सॼी दुनिया जे माण्हुनि जी इस्लाह जी कोशिशि करणी आहे जे हुसूल ख़ातिर पाबंदीअ सां हर महीने घटि में घटि 3 ॾींहं जे सुन्नतुनि जी तरबियत जे मदनी काफ़िले में आशिक़ाने रसूल सां गॾु सुन्नतुनि भरियो सफ़र करियो। अचो अव्हांजी तरग़ीब ऐं तहरीज़ जे लाइ हिकु मदनी बहार ॿुधायां थो। बाबुल मदीना कराची जे इस्लाम भाउ जो कुझु हीअं बयानु आहे, नेक सोहबत खां परे थियण जे करे ॻाइणु वॼाइणु ॿुधणु ऐं फिल्मूं ड्रामा ॾिसणु जहिड़नि गुनाहनि में गर्क थियल हुउसि। मुंहिंजी ज़िंदगी जा ॾींहं राति नाफ़रमानियुनि में गुज़री रहिया हुया। मुंहिंजी बहितरी जो सबबु हीउ बणियो त हिकु ॾींहुं पंहिंजे इलाइक़े जे हिकु आशिक़ रसूल मुबल्लिग दावत इस्लामी सां मुलाक़ात थी। सलाम मुसाफ़े खां पोइ निहायत सुहिणे अंदाज़ सां उन्हनि पंहिंजो तारुफ़ पेश करे मूंखां मुंहिंजो नालो वग़ैरह बि मालूम कयो ऐं पंहिंजे मदनी मक़सदु मूंखे पंहिंजी ऐं सॼी दुनिया जे माण्हुनि जी इस्लाह जी कोशिशि करणी आहे, जे तहत इनफ़रादी कोशिशि कंदे नेकियुनि जी रग़बत ऐं गुनाहनि सां नफ़रत जो ज़हन ॾियणु शुरू कयो ऐं उन ज़िमन में दावत इस्लामी जे मुबल्लिगनि जी सुन्नतुनि भरे बयाननि जी बरकत सां ज़ाहिर थियण वारी हैरत अंगेज़ मदनी बहारूं तरग़ीब जे लाइ ॿुधायूं।
उन जे शीरी मकाले याने मिठियुनि मिठियुनि ॻाल्हियुनि मुंहिंजी दिलि जी दुनिया ई बदिले छॾी ऐं मां दावत इस्लामी जे मुश्कबार दीनी माहौल सां सॼी ज़िंदगी जे लाइ वाबस्ता थी वियुसि। अल्हम्दुलिल्लाह, दीनी माहौल जी बरकत सां गुनाहनि खां नफ़रत, नेकियुनि सां मोहबत ऐं नमाज़ुनि जी पाबंदी जी सआदत नसीब थी ऐं हुकूकुल्लाह सां गॾोगॾु हुकूकुल इबाद जी अदायगी जो ज़हन बि बणिजी वियो। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, वाक़ई मिठनि ॿोलनि में वॾी तासीर हूंदी आहे ऐं उन सां पथर दिलि बि पिघिरजी नरम थी वेंदा आहिनि। तंहिं करे इनफ़रादी कोशिशि कंदे हमेशह नरमी खे पेशे नज़र रखो। दावत इस्लामी जे मकतबतुल मदीना जे 1197 सिफ़नि जी किताब बहार शरीयत जिल्द 3 सिफ़े 572 ते हदीस शरीफ़ आहे, जेको नरमी खां महरूम थियो ख़ैर याने भलाईअ खां महरूम थियो। जेकर दीनी माहौल वारे या वारीअ जे मिज़ाज में कावड़, चिड़, चिड़ाइप ऐं बद अख़लाक़ी हूंदी त कामयाबी मुश्किल आहे। तंहिं करे पंहिंजा अख़लाक दुरुस्त कयो ऐं ईअं बि जंहिंखे दावत इस्लामी जे दीनी कमनि जी धुन हुजे उन जे लाइ थधे मिज़ाज जो हुजणु ज़रूरी आहे, जो अजाई सख़्ती सां कई भेरा कमु थींदे थींदे बिगड़जी वेंदो आहे। नरमी जी अहमियत खे हिन ॻाल्हि मां, हिन हिकायत मां सम्झण जी कोशिशि कयो। जीअं मनक़ूल आहे त कंहिं शख़्स मामून रशीद ते एहतिसाब कयो, यानी कंहिं ख़ता ते टोकियो ऐं उन सां सख़्ती सां गुफ़्तगू कई त मामून रशीद चयो, ए जवान मर्द, हक़ ताला तोखां बहितर शख़्स खे जॾहिं मूंखां बदतर शख़्स ॾांहुं मोकिलियो त उनखे हुकुम ॾिनो त उन सां नरमी सां ॻाल्हि कयो, यानी हज़रत मूसा ऐं हारून अलैहिस्सलातु वस्सलाम खे जेकी तोखां बहितर हुया, फ़िरऔन जेको मूंखां बदतर हो वधीक वटि मोकिलियो त फ़रमायो तर्जुमो कंज़ुल ईमान, पोइ उन सां नरमीअ सां ॻाल्हाइजो। सहाबी रसूल हज़रत उक़बा बिन आमिर रदी अल्लाह ताला अन्हु जा कातिब हज़रत अबू हैसम रदी अल्लाह अन्हु फ़रमाइनि था, मूं हज़रत उक़बा बिन आमिर रदी अल्लाह अन्हु खे अर्ज़ु कयो, मुंहिंजे पाड़ेसिरी शराब नोशी करे थो ऐं मां पुलिस खे घुराए उनखे गिरफ़्तार कराइणु चाहियां थो। पाण रदी अल्लाह ताला अन्हु फ़रमायो, ईअं न कयो, उन्हनि खे वाज़ ऐं नसीहत कर। अर्ज़ु कयई, मूं उनखे मना कयो पर उहो नथो मुड़े त हाणे मां पुलिस जे ज़रिए उनखे पकड़ाइणु चाहियां थो। हीउ ॿुधी पाण रदी अल्लाह ताला अन्हु फ़रमायो, ईअं न कर, बेशक मूं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इरशाद फ़रमाईंदे ॿुधो, जंहिं कंहिंजो ऐब लिकायो ॼण उन ज़िंदा दरगोर यानी क़बर में पूरे वञण वारे छोकिरीअ खे उन जी क़बर में ज़िंदा कयो, यानी उन जी जान बचाई। प्यारा इस्लाम भाइरो, शराब पीअणु बेशक तमामु वॾो गुनाह आहे, पर जेको लिकी करे ईअं कंदो हुजे उनखे नेकी जी दावत ॾेई तौबा जे लाइ आमादा कयो वञे, पर उन जी पर्दा पोशी लाज़मी आहे। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, शराबी जे लाइ दुनिया ऐं आख़िरत में ख़राबी आहे, उनखे तौबा करणु घुरिजे। इबरत हासिल करण जे लाइ दावत इस्लामी जे मकतबतुल मदीना जी 132 सिफ़नि जी किताब तौबा की रिवायत व हिकायात में बयान कयल 2 ईमान अफ़रोज़ हिकायतूं ज़रूरी तरमीम सां पेश कजनि थियूं। अमीरुल मोमिनीन हज़रत उमर फ़ारूक आज़म रदी अल्लाह ताला अन्हु हिकु भेरे मदीने मुनव्वरे जी हिकु पाक घिटीअ मां गुज़री रहिया हुआ त हिकु नौजवान साम्हूं आयो। उन कपिड़नि में हिकु बोतल लिकाए रखी हुई। हज़रत उमर फ़ारूक आज़म रदी अल्लाह ताला अन्हु पुछा कई, ए नौजवान, हीअ कपिड़नि जे हेठां छा आहे? उन बोतल में शराब हुयो। नौजवान खे शराब बाबति ॿुधाइण जी हिम्मत न थी। उन दिलि में दुआ कई, या अल्लाह पाक, हज़रत उमर फ़ारूक आज़म जे साम्हूं मूंखे शर्मिंदो ऐं रुसवा न कर। उन्हनि जे साम्हूं मुंहिंजी पर्दा पोशी फ़रमा। मां तौबा कयां थो, आईंदा कॾहिं बि शराब न पीअंदुसि। उनखां पोइ नौजवान अर्ज़ु कयो, या अमीरुल मोमिनीन, मां सिरके जी बोतल खईं आहे। पाण रदी अल्लाह ताला ने फ़रमायो, मूंखे ॾेखारियो। जॾहिं उन उहा बोतल संदन साम्हूं पेश कई ऐं हज़रत उमर फ़ारूक आज़म रदी अल्लाह ताला अन्हु उनखे ॾिठो त उहो वाक़ई सिरको हुयो। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदके असांजी बेहिसाब बख़्शिश थिए। आमीन जाहि ख़ातमिन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सुभानअल्लाह। तौबा जी छा ख़ूब बहार आहे, जो तौबा जी बरकत सां शराब सिरके में तब्दील थी वियो। हिकु ॿिए शराबी नौजवान जी हिकायत ॿुधो, जंहिं तौबा करे तमामु वॾो मर्तबो हासिलु कयो। हज़रत उतबतुल ग़ुलाम रहमतुल्लाह ताला अलैह नौजवान हुया ऐं तौबा खां पहिरियां फ़िस्क ऐं फुजूर ऐं शराब नोशी में मशहूरु हुया। हिकु ॾींहुं हज़रत हसन बसरी रदी अल्लाह ताला अन्हु जी मजलिस में आया। हज़रत हसन बसरी रदी अल्लाह ताला अन्हु हिन आयत शरीफ़ जी तफ़सीर बयानु करे रहिया हुया। छा ईमान वारनि जे वास्ते अञा उहो वक़्तु न आयो जो उन्हनि जूं दिलियूं झुकी वञनि अल्लाह जी यादि जे लाइ?
पाण रहमतुल्लाह ताला अलैहि एॾो त असराइतो बयानु फ़रमायो जो माण्हू ज़ारो क़तार रोइण लॻा। हिकु नौजवान बि चवणु लॻो, या सैयदी, छा अल्लाह ताला मूं जहिड़े फ़ासिक़ ऐं फ़ाजिर जी तौबा क़बूल कंदो जॾहिं मां तौबा कयां? हसन बसरी फ़रमायो, बेशक अल्लाह ताला तुंहिंजी तौबा क़बूल फ़रमाईंदो। जॾहिं उत्बतुल ग़ुलाम रहमतुल्लाह ताला अलैहि हीअ ॻाल्हि ॿुधी त संदन चहिरो पीलो थी वियो, सॼो बदन ॾकणु लॻो, रड़ियूं करणु लॻो ऐं बेहोश थी किरी पियो। जॾहिं होश में आयो त हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह ताला अलैहि संदन वेझो अची ही शेर पढ़िया, ए रब्बुल अर्श जी नाफ़रमानी करण वारा नौजवान, छा तूं ॼाणी थो त गुनाहगारनि जी सज़ा छा आहे? नाफ़रमाननि जे लाइ गरजण वारो जहन्नम आहे, जंहिंमें गरज थींदी ऐं जंहिं ॾींहुं पेशानियुनि सां पकड़िया वेंदा उन ॾींहुं गज़ब थींदो। बसि जेकॾहिं तो बाहि ते सब्र करे सघीं त नाफ़रमानी करे वठि, न त नाफ़रमानी खां परे थी वञ। तो जेकी गुनाह कया आहिनि उन में तो पंहिंजे नफ़्स खे फासाए छॾियो, त हाणे निजात जे लाइ कोशिशि कर। उत्बतुल ग़ुलाम रहमतुल्लाह ताला अलैहि ते रिक़त तारी हुई। जॾहिं कुझु होश आयो त चवणु लॻो, ए शेख, छा मूं जहिड़े कमीने जी तौबा बि रब्बे करीम रब्बे रहीम क़बूल फ़रमाईंदो? शेख फ़रमायो, छो न, अल्लाह पाक पंहिंजे गुनहगार बाने जी तौबा ऐं मुआफ़ी क़बूल फ़रमाईंदो आहे। पोइ हज़रत उत्बतुल ग़ुलाम रहमतुल्लाह ताला 3 दुआऊं कयूं, ए मुंहिंजा अल्लाह पाक, जेकर तो मुंहिंजी तौबा क़बूल करे वरिती ऐं मुंहिंजा गुनाह मुआफ़ फ़रमाया आहिनि त मूंखे अहिड़ी फ़हम यानी समझदारी ऐं याददाश्त इनायत कर जो दीन जा इल्म ऐं क़ुरान करीम मां जेको ॿुधां हिफ़्ज़ यानी यादि थी वञे। ए अल्लाह पाक, मूंखे पुरसोज़ आवाज़ जे एज़ाज़ सां नवाज़। जेकॾहिं को पत्थर दिलि बि मुंहिंजी किरात ॿुधे त उनजी दिलि बि नरम थी वञे। ए अल्लाह पाक, रिज़्क़ हलाल अता फ़रमा ऐं उतां रोज़ी अता फ़रमा जंहिंजो मूंखे गुमान बि न हुजे। अल्लाह ताला संदन जूं सभई दुआऊं क़बूल फ़रमायूं। संदन हाफ़िज़ो ख़ूब मज़बूत थी वियो। जॾहिं हू क़ुरान करीम जी तिलावत कंदो हुयो त संदन तिलावत ॿुधी करे गुनहगार ताइब थी वेंदा हुया। संदन घर में रोज़ानो ॿोड़ जो हिकु प्यालो ऐं 2 मानियूं रखियल हूंदियूं हुयूं ऐं ख़बर न पवंदी हुई त केरु थो रखे वञे। इन हालत में संदन जो इंतिकाल थियो। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदके असांजी बेहिसाब बख़्शिश थिए। आमीन बिजाहि नबील अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। असांजा बुज़ुर्गान दीन रहमतुल्लाह अलैहिम पंहिंजे मिलण वारनि जी इस्लाह जी कोशिश में रहंदा हुया। जीअं दावत इस्लामी जे मकतबतुल मदीना जे 500 एकड़ सिफ़नि जे किताब मलफूज़ात आला हज़रत सिफ़े 309 ते ॾिनल मज़मून जो ख़ुलासो आहे। असर जी नमाज़ खां पोइ पुरकैफ़ मंज़र हो। वेझे परे खां आयल माण्हू आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैहि जी बारगाह में हाज़िर थी हिकु सचे आशिक़ रसूल जी ज़ियारत ऐं मुलाक़ात सां पंहिंजे दिलनि खे मुनवर करे रहिया हुआ। एतिरे में हिकु शख़्स सोन जी मुंडी पाए हाज़िर थियो त आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैहि नहियुन अनिल मुनकर यानी बुराई खां रोकण जो फ़रीज़ो अदा कंदे कुझु ईअं इरशाद फ़रमायो, मर्द खे सोन पाइणु हराम आहे, सिर्फ़ु हिकु बुड़े वारी चांदी जी मुंडी जेका 4.5 माशा यानी 4 ग्राम 374 मिलीग्राम खां घटि हुजे उन जी इजाज़त आहे। जेको मर्द सोन, ट्रामे या पितल वग़ैरह कंहिं बि धात यानी मेटल जी मुंडी पाए या चांदी जी 4.5 माशा या उनखां वधीक वज़न जी हिकु मुंडी पाए या कई मुंडियूं पाए, जेतोणीकि सभु मिली करे 4.5 माशा खां घटि हुजनि, त उन जी नमाज़ मकरूह तहरीमी आहे। यानी जंहिंजो इयादो यानी वराए पढ़णु वाजिबु आहे। फ़ुक़हाए किराम रहमतुल्लाह ताला अलैहिम फ़रमाइनि था, जंहिं शइ जो बाने खे हुकुम आहे उनखे बजा आणण में का ख़राबी पैदा थी वञे त उन जी ख़राबी परे करण जे लाइ उहो अमल ॿीहर अदा करणु इयादो चवराईंदो आहे। काश असां सभु ग़ुलामान आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैहि बि नेकी जी दावत ॾियणु ऐं माण्हुनि खे गुनाहनि खां परे रखण जे मामले में हर वक़्तु तयारु रहूं। इहो यादि रखो त जेकॾहिं को शख़्स नाजाइज़ मुंडी या कंहिं धात जो छलो या ॻिची में का धात जी ज़ंजीर पाती आहे ऐं ॾिसण वारे खे यकीन आहे त मना कंदुसि त हीउ मञी वठंदो, त उन ते मना करणु वाजिबु आहे। मना न कंदो त गुनाहगार थींदो। दावत इस्लामी जे मकतबतुल मदीना जी 1197 सिफ़नि जी किताब बहार शेरे जिल्द 3 सिफ़े 424 ते
पहिरियां 2 हदीसूं मुलाहिज़ा फ़रमायो। उन खां पोइ मुंडीअ मुतलिक़ नेकी जी दावत जे बारे में कुझु वधीक मदनी गुल क़बूल फ़रमायो। सही मुस्लिम में अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु शख़्स जे हथ में सोन जी मुंडी ॾिठी त उनखे लाहे उछलाए छॾी ऐं हीअ फ़रमायो त छा को पंहिंजे हथ में टांडो रखंदो आहे। जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीफ़ वठी विया कंहिं उनखे चयो पंहिंजी मुंडी खणी वठि ऐं पाइण बदिरां कंहिं ॿिए कम में आणिजा। उन्हनि चयो ख़ुदा जो कसम मां उनखे कॾहिं न खणंदुसि जॾहिं त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे उछलायो आहे। तिरमिज़ी अबू दाऊद ऐं नसाई बुरैदा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत कई आहे त हिकु शख़्स पितल जी मुंडी पाए हाज़िर थियो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो छा ॻाल्हि आहे जो तो मां बुत जी बूए अचे थी। उन उहा मुंडी लाहे उछले छॾी। पोइ लोह जी मुंडी पाए करे हाज़िर थियो। फ़रमायाऊं छा ॻाल्हि आहे जो तो जहन्नमीन जो ज़ेवर पातो आहे। उन हिन खे बि उछलाए छॾियो। पोइ अर्ज़ु कयईं या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं शइ जी मुंडी ठहिरायां। फ़रमायाऊं चांदीअ जी ठहिराए ऐं हिकु मिसकाल पूरो न कर यानी 4.5 माछनि खां वधीक घटि वज़न जी हुजे। मुंडी पाइण जा ज़रूरी अहकाम। मर्द खे सोन जी मुंडी पाइण हराम आहे। सरवर ज़ीशान रहमत आलमियान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोन जी मुंडी पाइण खां मना फ़रमायो आहे। नाबालिग छोकर खे सोन जा ज़ेवर पाराइण हराम आहे ऐं जंहिं पाराया उहो गुनहगार थींदो। ईअं ॿारनि जे हथ पेरनि ते बिला ज़रूरत मेहंदी लॻाइण नाजाइज़ आहे। औरत पंहिंजे हथनि पेरनि ते मेहंदी लॻाए सघे थी पर छोकिरनि खे लॻाईंदी त गुनहगार थींदी। छोकिरियुनि जे हथनि ते मेहंदी लॻाइण में हर्ज न आहे। लोह जी मुंडी जहन्नमियुनि जो ज़ेवर आहे। मर्द जे लाइ उहा मुंडी जाइज़ आहे जेका मर्दनि जी मुंडी वांगुरु हुजे यानी हिकु नगीने जी हुजे ऐं जेकॾहिं उन में हिक खां वधीक या घणा नगीना हुजनि त पोइ खणी चांदी जी हुजे। मर्दनि जे लाइ नाजाइज़ आहे। बग़ैर नगीने वारी मुंडी पाइण नाजाइज़ आहे जो हीअ मुंडी नाहे छलो आहे। हुरूफ़ मुक़त्ताआत वारी मुंडी पाइण जाइज़ आहे पर हुरूफ़ मुक़त्ताआत वारी मुंडी बग़ैर वुज़ू पाइण ऐं हथ लॻाइण या मुसाफ़ो कंदे वक़्तु हथ मिलाइण वारे जो मुंडी खे बेवुज़ू हथ लॻाइण जाइज़ न आहे। ईअं हिक खां वधीक जाइज़ मुंडी पाइण या हिक खां वधीक छलो पाइण बि जाइज़ न आहे जो हीअ छलो मुंडी न आहे। औरतूं छलो पाए सघनि थियूं। चांदी जी हिकु मुंडी हिकु नग वारी जेका वज़न में 4.5 माशा यानी 4 ग्राम 374 मिलीग्राम खां घटि हुजे पाइण जाइज़ आहे जेतोणीकि मोहर यानी ठपे जे लाइ न हुजे पर उनजो तरक यानी जंहिंखे स्टाम्प जी ज़रूरत न हुजे उन जे लाइ जाइज़ मुंडी बि न पाइण अफ़ज़ल आहे। जंहिंखे मुंडीअ सां स्टाम्प लॻाइणी हुजे मोहर जी गर्ज़ खां न सिर्फ़ु जाइज़ बल्कि सुन्नत आहे। हा तकब्बुर जी नीयत सां न रुगो मुंडी पर उन्हीअ नीयत सां सुठा कपिड़ा पाइण बि जाइज़ न आहिनि। ईदुनि ते मुंडी पाइण मुस्तहब आहे पर मर्द उहा ई जाइज़ मुंडी पाए। मुंडी उन्हनि लाइ सुन्नत आहे जंहिंखे मोहर यानी स्टाम्प लॻाइण जी हाजत हुजे जीअं सुल्तान काज़ी ऐं आलिम जेकी फ़तवनि ते मुंडी सां स्टाम्प लॻाइनि था। उन खां अलावा ॿियनि जे लाइ जंहिंखे मोहर जी हाजत न हुजे सुन्नत न आहे अलबत्ता पाइण जाइज़ आहे। अॼुकल्ह मुंडीअ सां ठपो लॻाइण जो उर्फ़ यानी रवाज न आहे बल्कि उन लाइ स्टाम्प बणायो वेंदो आहे। लिहाज़ा जिन खे ठपो न लॻाइणो हुजे उन काज़ी वग़ैरह जे लाइ मुंडी पाइण सुन्नत नाहे रही। मर्द खे घुरिजे मुंडी जो नगीनो तरीअ वारे पासे रखे ऐं औरत नगीनो हथ जे पोएं पासे रखे। चांदीअ जो छलो ख़ासि ज़नानो लिबास आहे। मर्दनि जे लाइ मकरूह यानी तहरीमी नाजाइज़ ऐं गुनाह आहे। औरत सोन चांदी जूं जेतिरियूं मुंडियूं ऐं छला चाहे पाए सघे थी। हिन में वज़न ऐं नगीननि जो तादाद मुक़ररु न आहे। लोह जी मुंडीअ ते चांदी जो खोल चाढ़ियो जो लोह बिल्कुलु ॾिसण में न अचे त उन मुंडी जो पाइण मर्द ऐं औरत मां कंहिंखे मनो न आहे। ॿिन्हीअ मां कंहिं हिकु हथ में मुंडी पाए सघो था ऐं सभ खां नंढी आङुर में पाइणु घुरिजे। मन्नत यानी बास जो या दम कयल कंहिं धात मेटल जो कड़ो भी मर्द खे पाइण नाजाइज़ ऐं गुनाह आहे। ईअं मदीने पाक या अजमेर शरीफ़ जा चांदी या कंहिं धात जा छला ऐं स्टील जी मुंडी भी जाइज़ न आहे। बवासीर यानी मोकनि जी बीमारी ऐं ॿियनि बीमारियुनि जे लाइ दम कयल चांदी या कंहिं बि धात जा छला भी मर्दनि लाइ जाइज़ न आहिनि।
जेकर के इस्लामी भाव के कंहिं धात जो कड़ो या छलो नाजाइज़ मुंडी या धात के ज़रिए ब्रेसलेट चेन पातल है तो शरन लाज़िम है त हींअर जो हींअर लाहे छॾियो, तौबा भी करे वठो ऐं आईंदा न पाइण जो अहद भी करियो ऐं कंहिं इस्लामी भाव के भी पाइण जे लाइ न ॾियो। कर ले तौबा रब की रहमत है बड़ी, कब्र में वरना सज़ा होगी कड़ी। नाजाइज़ मुंडियुनि वग़ैरह खां बचण बचाइण जो जज़्बो हासिल करणु, गुनाहनि जी आदत खां पीछो छॾाइणु, नेक बणजण ऐं बणाइण ऐं खूब नेकी जी दावत धूम मचाइण जी शौक़ वधाइण जे लाइ आशिकान रसूल जी मदनी तहरीक दावत इस्लामी जे दीनी माहौल सां हरदम वाबस्ता रहो। पंहिंजे ईमान जी हिफ़ाज़त जे लाइ कुड़ंदा रहो। नमाज़ुनि जी पाबंदी जारी रखो, सुन्नतुनि ते अमल कंदे नेक अमाल जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियो ऐं उन ते इस्तिक़ामत हासिल करण जे लाइ रोज़ानो जाइज़ो वठी करे नेक अमाल जो रिसालो पुर कंदा रहो ऐं हर महीने जी पहिरीं तारीख़ जे अंदरि पंहिंजे इलाइक़े जे ज़िम्मेदार खे जमा करायो ऐं पंहिंजे हिन मदनी मक़सदु मूंखे पंहिंजी ऐं सॼी दुनिया जे माण्हुनि जी इस्लाह जी कोशिशि करणी आहे जे हुसूल ख़ातिर पाबंदीअ सां हर महीने घटि में घटि 3 ॾींहंनि जे सुन्नतुनि जी तरबियत जे मदनी काफ़िले में आशिकान रसूल सां गॾु सुन्नतुनि भरियो सफ़र करियो। अचो अवां जी तरगीब ऐं तहरीर जे लाइ हिकु मदनी बहार ॿुधायां थो। जीअं पिंडी गेप पंजाब पाकिस्तान जे हिकु इस्लामी भाउ जे बयान जो ख़ुलासो आहे। दावत इस्लामी जे दीनी माहौल सां वाबस्ता थियण खां पहिरियां माज़अल्लाह मां नमाज़ुनि खां तमामु परे गुनाहनि जे समुंड में ग़रक़ हुयुसि ऐं वॾे जोश जज़्बे सां घर में टीवी ते फिल्मूं ड्रामा ॾिसंदो हुउसि। ॻाइण वॼाइण ॿुधण में पंहिंजो वक़्तु बर्बादु कंदो हुउसि। तौबा जी राह ते मुंहिंजे सफ़र जो आगाज़ कुझु ईअं थियो जो रमज़ान मुबारक 1429 हिजरी बमुताबिक़ 2008 जे हिकु ॾींहुं केबल ते मुख़्तलिफ़ चैनल ॾिसंदे मुंहिंजी नज़र मदनी चैनल ते पइजी वई। मूं ॾिठो त ॾिसंदो ई रहिजी वियुसि। मदनी चैनल मूंखे तमामु सुठो लॻो ऐं पोइ मूं मदनी चैनल ॾिसण जो मामूल बणाए वरितो। मदनी चैनल जे बरकत सां अल्हम्दुलिल्लाह मां आहिस्ते आहिस्ते दीनी माहौल जे वेझो थियणु लॻुसि। शवालुल मुकर्रम 1429 जे आख़िरी अशरे में दावत इस्लामी जे बैनुल अक़वामी सुन्नतुनि भरियो इज्तिमा मदनी चैनल ते बराह रास्त ॾेखारियो पियो वियो। इज्तिमा जे आख़िरी ॾींहं जी ख़ुसूसी निशस्त में मदनी चैनल ते मुबल्लिग जो रिकत अंगेज़ बयान ज़ुल्म का अंजाम ॿुधी असां सभई घर वारा ख़ौफ़े ख़ुदा खां ॾकी वियासीं। सभिनी घबराइजी उन्हीअ वक़्तु पंहिंजे गुनाहनि खां तौबा कई ऐं अल्हम्दुलिल्लाह सभ जा सभु हुज़ूर गौसुल आज़म रहमतुल्लाह ताला जे सिलसिले में मुरीद बणिजी क़ादरी रज़वी बणिजी वियासीं। अल्लाह पाक जी रहमत सां असांजे ख़ानदान में मदनी इनक़लाब बर्पा थी वियो ऐं असांजा रिश्तेदार बि इनफ़रादी कोशिश जी बरकत सां दीनी माहौल सां वाबस्ता थी गौसे पाक जे सिलसिले जा मुरीद थी विया। ताद में तहरीर मूं इल्म दीन जा मदनी गुल चूंडण ख़ातिर दावत इस्लामी तहत हलण वारे जामिअतुल मदीना में दरस निज़ामी में भी दाख़िला वरिती आहे। प्यारा इस्लामी भाइरो, सुन्नतुनि भरियो बयान ज़ुल्म का अंजाम जंहिंखे ॿुधी सॼो घर गुनाहनि खां ताइब थी वियो, उनखे तव्हां बि घटि में घटि हिकु भेरो ॿुधी वठो। हीउ बयान दावत इस्लामी जी वेबसाइट www.dawatislami.net ते ॿुधी सघो था। बयान जो रिसालो ज़ुल्म का अंजाम भी मकतबतुल मदीना तां हासिल करे पढ़ो ऐं ॿुधो, बल्कि वधीक तादाद में हदियतनि ख़रीद करे पंहिंजे मरहूम अज़ीज़नि जे ईसाले सवाब जे लाइ विरहायो। मदनी बहार मां ख़बर पई त जेको कमु हिकु मुबल्लिग नथो करे सघे, अल्हम्दुलिल्लाह उहो कमु मदनी चैनल करे ॾेखारियो। यानी गुनाहनि में फाथल मुआशिरे जा उहे अफ़राद जेकी न मस्जिद जो रुख़ कंदा हुआ, न कॾहिं सुन्नतुनि भरे इज्तिमा में शरीक थींदा आहिनि, न ई उलमाए किराम ऐं अल्लाह पाक जे नेक बाननि जी ऐं मदनी हुलिये वारनि ॾाढ़ी ऐं बाइमामा आशिकान रसूल सां मिलण जुलण जी रग़बत रखंदा आहिनि। मदनी चैनल अहिड़नि जे घरनि में दाख़िल थी उन्हनि खे उन्हनि जी ज़िंदगी जो हक़ीक़ी मक़सदु सम्झाईंदो ऐं सआदत मंदनि खे अल्लाह पाक जी बारगाह में झुकाईंदो ऐं इश्क़ रसूल जा जाम पीआरींदो आहे। बेशक असां दुनिया में बेकार यानी सिर्फ़ु दुनिया जूं लज़तूं वठणु ऐं हिते जी आसाइशुनि खां मज़ो वठण जे लाइ न आया आहियूं। असांखे हिते इबादत जे लाइ मोकिलियो वियो आहे। पोइ मुक़ररु वक़्त ते असांजे न चाहण जे बावजूदु मौत असांखे अची वेंदो ऐं क़बर में अकेलो लाथो वेंदो। ख़बर नाहे केतिरा साल क़बर में गुज़ारे वरी हशर में उथण ऐं क़यामत जे ॾींहुं हिसाब किताब खे मुंहुं ॾियणो पवंदो।